पाकिस्तान पीपुल्स पार्टी सरकार जी दावा है तो सभिनी सूबनि खां वधीक सेहत जी जेके सहूलतूं आहिनि उहे सिंध में आहिनि। सिंध जे अस्पतालनि जे अगरि ज़िक्र कंदासीं त इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। मरीज़नि कराची जूं अगरि अस्पताल जो ज़िक्र कयूं, जना अस्पताल हुजे, सिविल अस्पताल हुजे, रियाली अस्पताल हुजे, उते मरीज़नि खे जेके आहिनि दवाऊं बि अणलभ आहिनि। ख़ासि तौर ते कैंसर जी जेको दवाऊं आहिनि उहे बि मरीज़नि खे मुहैया न थी रहियूं आहिनि। छा सूरत हाल सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे डॉक्टर एस.एन. कवी साहब, सदीकी सरबराह हेल्थ केयर जा आहिनि। उन सां गॾु असांखे पवन कुमार असांजा रिपोर्टर इन कराची जा उन्होंने स्टूडियो में जॉइन किया। डॉक्टर रोशन चांडियो साहब यंग डॉक्टर एसोसिएशन सदर आहिनि, कुछ देर में असांखे उहे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। असगर खानोडी साहब असांजा रिपोर्टर आहिनि हैदराबाद जा, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन किया आहे। ऐं साहिल जोगी साहब सखर मां असांजा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो आहे। पवन तव्हां ॾे अचिबो, शुरूआति तव्हां खां कबी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी दावा कंदी आहे त सभिनी सूबनि खां वधीक अगरि सिहत जूं सहूलतूं असां ॾेई सघिया आहियूं सूबे जे माण्हुनि खे। जना अस्पताल हुजे, लियारी अस्पताल हुजे, कराची जी अगरि शुरूआति कराची खां कयूं, कराची अस्पताल जी छा सूरत हाल अस्पतालनि जी? बिल्कुलु महिरबानी सुभान साईं। कराची जूं जो मुख़्तलिफ़ जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि जी तमामु घणी हालत ख़राबु आहे। हिते कराची में न सिर्फ़ु कराची जा मरीज़ अचनि था बल्कि पूरी सिंध जा जेके सखर, लाड़काणो, उमरकोट, थार पारकर ताईं पेशेंट जेके आहिनि उहे जना ऐं सिविल अस्पताल NICVD में अचनि था इलाज लाइ। पर ॾिठो वञे त प्रॉपर उन्हनि खे नथी मेडिसिन मिले, न उन्हनि जे वेहण लाइ प्रॉपर जाइ आहे। जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां गॾु जेके तीमारदार अचनि था उन्हनि लाइ पार्किंग कोन्हे। उन सां गॾोगॾु जीअं तव्हां पाण पंहिंजी इन डिस्कशन में इहा ॻाल्हि आंदी आहे त जेके कैंसर जूं जेके दवाऊं आहिनि उहे बि अणलभ आहिनि। उन सां गॾोगॾु जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे जेके एडमिट थियनि था, अचनि था, उन्हनि खे जेके दवाऊं आहिनि उहे प्राइवेट ख़रीद करणियूं पवंदियूं। छाकाणि त सिंध जी जेका बजट आहे सिहत खाते जी उहा 302 अरब रुपया बजट आहे। एॾी वॾी बजट आहे अस्पतालनि में, ऐं इहा मरीज़नि खां तमामु घणी नाइंसाफ़ी आहे। जेके मरीज़ अचनि था गरीब, तव्हां ॾिसंदो त अस्पतालनि में वॾियूं लाइनूं लॻल आहिनि, बेड कोन आहिनि उते, ICU कोन आहिनि, मरीज़नि लाइ जेको आहे पीअण जो पाणी जेको आहे उनजो बंदोबस्तु कोन्हे। ख़ैर इहे त पीअण जो पाणी इहे नंढा मामला आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि खे दाख़िला जेके उनखे दाख़िल थो कयो पेशेंट खे, उनखे हिकु वॾे अज़ाब मां गुज़रणो थो पवे, इंतज़ारु थो करिणो पवे। 3 महीना के ऑपरेशन आहिनि या के टेस्टूं थियनि थियूं, उन जा टाइम लॻनि था। जेके मरीज़ न सिर्फ़ु कराची जा हूंदा आहिनि, जीअं मूं पहिरीं तव्हांखे चयो त उहे मरीज़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचनि था, सूबे मां मरीज़ अचनि था। जीअं जेके इंतिज़ामिया आहे सिहत खाते जा जेके अमलदार आहिनि उहे पाण बिल्कुलु उहे सिहत खाते जा जेके अमलदार आहिनि उहे पाण इहे दावा कनि था त बलूचिस्तान, पंजाब ऐं ॿियनि सूबनि मां बि हिते मरीज़ अचनि था। ख़ासि करे NICVD में हिते मरीज़ ॿियनि सूबनि मां हिते अचनि था। पर NICVD जी बि पाण ॻाल्हि कंदासीं त उते व्हीलचेयर कोन आहिनि, स्ट्रेचर कोन आहिनि। तव्हां ॿुधायो त अहिड़ा केतिरा ई पेशेंट आहिनि जिन खे स्टैंड लॻंदा आहिनि या उन्हनि जे जेके अचूं था। सभु असांजा डॉक्टर S.N. कवी साहब सदीकी हैं जेके सरबराह हेल्थ केयर जा, उन सां बहुत शुक्रिया सदीक साहब, आपने टाइम दिया KTN न्यूज़ को। सर ये बताएं कि पवन साहब बता रहे हैं कि कराची की जो हॉस्पिटल्स हैं उसमें ये सूरत हाल है कि लोगों को दवाइयाँ नहीं मिलती, तो इंटीरियर सिंध में क्या होगा? उसके अलावा आपका जो काम है अताई डॉक्टर्स के खिलाफ कार्रवाई, तो सर अताई डॉक्टरों की तो भरमार है पूरे सिंध में, क्या कहेंगे सर? जी वालेकुम सलाम। पहले आपका सवाल दो आपने सवाल किए हैं जी। पहला सवाल आपने किया है अस्पतालों के बारे में। हेल्थ केयर कमीशन का बात आती है तो हमारी पर एक ठप्पा लगा हुआ अताई डॉक्टर का, तो वो सवाल जरूर लोग पूछते हैं हमसे। असल में थोड़ा सा आपको क्लियर करने की जरूरत है कि हमारा जो सिंध के कमीशन है ये मैनेजमेंट बॉडी नहीं है, रेगुलेटरी बॉडी। अच्छा, हमारा ये जिम्मेदारी नहीं है कि मरीजों को दवाएं खरीद के या उसकी परचेज करने में यहाँ पे। हमारा काम ये है कि जिन अस्पतालों में अभी हमारी सहूलतें मौजूद हैं उनकी क्वालिटी को कैसे इम्प्रूव करना है। अब मैं आपको थोड़ा 1-2 चीजें बताता हूँ। अभी जो भी आपके रिपोर्टर ने आपने बात की है, मैं इसे डिसएग्री नहीं कर रहा हूँ, लेकिन जहन में एक बात ये जरूर रखिए कि हमें बुरी खबर हमेशा मिलती है, लेकिन इसी वक्त भी कितने अस्पतालों में कराची में कितने मरीजों का इलाज हो रहा है जो कि आपको रिपोर्ट नहीं करते कि उनके साथ अच्छा वाकया हुआ या अच्छा एक्सपीरियंस हुआ। मैं ये नहीं कह रहा हूँ कि डेफिशिएंसी नहीं है, डेफिशिएंसी बहुत है, लेकिन ये डेफिशिएंसी जो है वो इंफ्रास्ट्रक्चर की डेफिशिएंसी है। और हमारे यहाँ एक मसला ये है कि हर मरीज छोटी से छोटी बीमारी के लिए भी टर्शरी केयर अस्पताल में, जिला अस्पताल में पहुंचता है जिससे वहाँ रश लग जाता है। प्राइमरी केयर लेवल पे वो किसी अपने इलाज के सेंटर पे नहीं जाता, वो सीधा जिला अस्पताल जाता है क्योंकि उसका कॉन्सेप्ट ये कि मेरा इलाज यहाँ अच्छा होगा, इसलिए वो अस्पताल ओवरबर्डन हो जाता है। दूसरा सवाल आपने ये किया कि अताई डॉक्टर के लिए हम क्या कर रहे हैं जी। सर अताई डॉक्टर जो है पाकिस्तान में 77 ईयर से, जब से पाकिस्तान बना है जब से एग्जिस्ट करते हैं। सिंध हेल्थ केयर कमीशन का इदारा जो है 6 साल से एग्जिस्ट करता है। और जो अताई डॉक्टर है वो क्रिमिनल है,
और उसके खिलाफ जो हम एक्टिविटी करते हैं वो हमारी ज्वाइंट एक्टिविटी होती है, जिसमें लॉ एनफोर्समेंट एजेंसी हमारे साथ होती है। सही। हमारा काम होता है अताई डॉक्टर का अगर कोई आउटलेट है, अब तो डॉक्टर उसको कहना नहीं चाहिए, अताई इंसान का या अताई क्रिमिनल का जो आउटलेट है, हम उसको सील करते हैं। सील करने के बाद सील को मेंटेन करने की जिम्मेदारी है बाय एक्ट या लॉ के तहत जो है वो लॉ एनफोर्समेंट एजेंसी की है। अच्छा, अब होता है क्या है कि आपने एक अताई डॉक्टर का क्लिनिक बंद किया, उसने दूसरी जगह जाके क्लिनिक खोल लिया। जिस दिन आपने 10 क्लिनिक सील किए, उस दिन मुख्तलिफ जगहों पर 20 क्लिनिक नए खुल गए और जो लोगों ने होम सर्विस प्रोवाइड करना शुरू कर दी। अब आप पूछेंगे ऐसा क्यों होता है? ऐसा इसलिए होता है सर कि जो अतायत है ये एक सोशल ईवल है, जिसको खत्म करना क्लिनिक को बंद करने से नहीं खत्म होगा जब तक इसके रूट कॉज हो या उसकी जो बेसिक वजह है उसको खत्म नहीं करेंगे। सही। बेसिक वजह ये है कि हमारे जो डॉक्टर हजरात हैं वो आपको खुद बहुत अच्छी तरह से पता है, आप हेल्थ को कवर करते हैं, कि वो नहीं चाहते कि उन इलाकों में काम करें जहां उनको पोस्ट ग्रेजुएट करने की फैसिलिटी ना मिले, या वो पेरिफेरल एरिया में नहीं जाना चाहते। सही। या हमारे यहाँ आजकल जो डॉक्टर बनने का रेशियो है उसमें 80% डॉक्टर हमारी फीमेल बन रही है। सही। जो फीमेल डॉक्टर बन रही है उन 80% में से 80% शादी करके मेडिकल फील्ड में आती ही नहीं। तो एक कंटिन्यूसली पिछले 27 साल से डॉक्टरों की कमी होती जा रही है। मैं ये बिल्कुल नहीं कह रहा, हमारा एक चैलेंज है, हमें 6 साल पहले दायरा बना था, हमारे पास स्टाफ की कमी थी, अब स्टाफ बढ़ा है, हमने स्टाफ को हायर किया है, हमारी एक्टिविटी भी बढ़ गई है और हमें बहुत पॉलिटिकल प्रेशर भी फेस करना पड़ता है, हमें इन्फ्लुएंसर्स का प्रेशर भी फेस करना पड़ता है। हमारे पास ऐसी हमारे पास लोग आते हैं जो कहते हैं जी अताई के क्लिनिक खोल दो, इसको ये कर दो। उसके अलावा एक बहुत बड़ी चीज आपको मैं चाहता हूँ कि हम तक पहुंचे, सिंध हेल्थ केयर कमीशन के नाम पर एक पूरी माफिया है जो शहर में, कराची में खासतौर पे और पूरे सिंध में ऑपरेट करती है, और उनके पास हमारे पेट भी छपे हुए हैं, वो इम्पल्सोनेटर्स हैं, वो डॉक्टर्स की क्लिनिक पे जाकर उनको भी थ्रेट करते हैं, वो अताइयों पे जाके उनको खुलवा देते हैं, उनसे पैसे लेते हैं। हमारा काम मैनेजमेंट करना और एडमिनिस्ट्रेशन करना नहीं है, हम एक रेगुलेटरी बॉडी है, ये थोड़ी सी क्लैरिटी की जरूरत है। सही। होप आई आंसर योर क्वेश्चन। ठीक है, ठीक है, बहुत शुक्रिया डॉक्टर साहब, आपने KT न्यूज़ को टाइम दिया। तो असगर साहब तव्हां ॾे वो वॾो शहर आहे हैदराबाद, सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, उन जे अस्पताल अंदरि छा सूरत हाल आहे? छा कराची में जीअं पवन जेका मंज़रकशी कई आहे अस्पतालनि जी, साॻी सूरत हाल आहे छा? सुभान वॾी महिरबानी। सुभान पहिरीं ॻाल्हि त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, हिते जी जेके सिहत जूं सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते सिविल अस्पताल हैदराबाद जेको हिते 2 हिसनि में विरहायल आहे, हिकिड़ो पोर्शन हुनजो जामशोरो में आहे ऐं हिकिड़ो हिसो हुनजो हैदराबाद सिटी में आहे, छाकाणि त हीअ लम्स जी जेका टीचिंग अस्पताल आहे, त उन में तक़रीबन 15 जेको आहे या 17 ज़िलनि जा पेशेंट अचनि था ऐं रोज़ानो 15,000 पेशेंट जी OPD हिते थिए थी। त उन जी जेका सूरत हाल आहे उहा गुज़िरियल 1 साल खां वठी इंतिज़ामी बहिरान जो शिकार आहे। तव्हांखे ॿुधायां त 1 महीने जे अंदरि 4 MS तब्दील थिया आहिनि। ठीकु आहे। जेका लोकल परचेज थिए थी, जंहिंजे वसीले पेशेंट जे लाइ दवाऊं ख़रीद कयूं वञनि थियूं, त उहे सिर्फ़ु बाअसर पेशेंट आहिनि या जंहिंजो असर रुसूक आहे, जंहिंजी ॼाण सुञाण आहे, जिनजी अप्रोच आहे, उन्हनि जे लाइ थिए थी। बाक़ी आम मरीज़ जे लाइ उहा लोकल परचेजिंग जे वसीले जेके दवाऊं ख़रीद कयूं वञनि थियूं उहा बंदि आहे। ठीकु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त लोकल परचेजिंग में बि करोड़े रुपयनि जे जेके करप्शन जा इल्ज़ाम साम्हूं आया, उन जूं जांचूं शुरू थियूं, पर उहे जांचुनि जो अञा ताईं अतो पतो न आहे त किथे पहुतो ऐं छा आहे। ऐं मजमूई तौर ते सिविल अस्पताल हैदराबाद में 60 जेके मुख़्तलिफ़ वार्ड आहिनि, जेको 60 वार्डनि मां 19 वार्ड जामशोरो में आहिनि ऐं बक़ाया वार्ड सिविल अस्पताल हैदराबाद में आहिनि। ठीकु आहे। तॾहिं त हिन वक़्त ताईं तरक़ियाती स्कीमुनि में NICVD जेका हाणे SICVD जे नाले सां उनखे कयो वियो आहे, त उन जूं अमारतूं हुजनि, पर पाण खे सम्झणु घुरिजे त सिहत जूं सहूलियतूं, अमारतूं या बिल्डिंगूं न ॾींदियूं आहिनि। ह्यूमन रिसोर्सिस हूंदो आहे, डॉक्टर हूंदो आहे, डॉक्टर जो जेको अमलो हूंदो आहे, ऐं डॉक्टर्स जा जेके एटीट्यूड हूंदा सही हूंदियूं आहिनि। त सिविल अस्पताल हैदराबाद जी हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो कुझु वक़्त खां वठी 1500 जेके पोस्टूं आहिनि उहे टेक्निकल ऐं नॉन टेक्निकल स्टाफ जूं ख़ाली पियल आहिनि, जेके इंतिज़ामी बहिरान जे करे अञा ताईं फिल न थी सघियूं आहिनि। उन खां सवाइ मेडिकल ऑफिसर जूं बि काफ़ी पोस्टूं आहिनि, उहे ख़ाली पियल आहिनि ऐं उहे बि नथियूं भरिजी सघजनि। ऐं उन्हनि ते को इंतिज़ामी तौर ते इहो बि ॿुधाए वञे को अदालत में केस हले थो
जंहिंजे करे उहे अञा ताईं फिल न थी सघियूं आहिनि। त तव्हांखे ॿुधाए ॻाल्हि पे कई त मजबूरी तौर ते 60 वार्ड आहिनि जिते तक़रीबन 17 ज़िलनि जा माण्हू जेके रजिस्टर्ड रिकॉर्ड में सिविल अस्पताल जो जेको रिकॉर्ड आहे उन मां पतो पवे थो त 17 ज़िलनि जा मरीज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते अप्रोच कनि था सिहत जे हवाले सां। त उन्हनि जो जेको अंग आहे ओपीडीअ जो त तव्हांखे मूं ॿुधायो त 15,000 रोज़ानो आहे। वार्डनि जी जेकर पाण ॻाल्हि करियूं त तमामु वधीक जेका क्रिटिकल जेका सूरत हाल थिए थी, जेका मुंहिंजो पर्सनल ज़ाती एक्सपीरियंस बि आहे त ICU जे जेको बर्डन आहे उहो तमामु घणो बर्डन रहे थो ऐं ICU जी अहिड़ी सूरत हाल थिए थी जो करे को पेशेंट सम्झो त मौत ऐं ज़िंदगीअ जे जंग में हूंदो आहे ऐं जेकॾहिं उहो सिविल अस्पताल में पहुचंदो आहे त उनखे इहो ॿुधायो वेंदो आहे त ICU में बेड ख़ाली न आहे ऐं ICU जो जेको बेड ख़ाली न आहे त प्राइवेट जेको उनजी उते चार्जिस आहिनि, 1-2 अस्पतालूं आहिनि, हाशिम मेडिकल सेंटर आहे या इसरा में बि मुंहिंजे ख़्याल में उहा फैसिलिटी एतिरी न आहे, पर जे आहे त तमामु घणी कास्टली आहे जेको आम माण्हूअ जे अफोर्डेबिलिटीअ खां तमामु घणो मथे आहे। त असां अहिड़ा पेशेंट ॾिसंदा आहियूं जेको सिविल अस्पताल में त पहुची वेंदो आहे पर ICU ख़ाली न हुजण जे करे हू कॾहिं अहिड़ा पेशेंट हूंदा आहिनि जेके उहे फोत थी वेंदा आहिनि ऐं इहा तमामु घणी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो पेशेंट सिविल अस्पताल में इलाज लाइ पहुचे ऐं उनखे ICU में बेड ख़ाली न हुजण जे करे उहो मौत जे मुंहं में हलियो वञे। अहिड़ा रोज़ वाक़िया सिविल अस्पताल हैदराबाद में रिपोर्ट थियनि था, न सिर्फ़ु आम वार्डनि में पर पीड्स जो जेको ॿारनि जो वार्ड आहे उनजी बि इहा ई सूरत हाल आहे जो हुते ICU जे वार्ड ख़ाली न मिलंदो आहे, जेको पेशेंट खे तमामु घणी फौरी ज़रूरत हूंदी आहे। असां पर्सनली इन ॻाल्हि जा विटनेस आहियूं जो असांखे ज़ाहिरिया हिते रहूं था इन सोसाइटी में त रोज़ अहिड़ियूं फ़ोन्स ईंदियूं आहिनि त असांखे ICU जो बेड अप्रोच कराए वठराए ॾियो। त इहा सूरत हाल आहे सिविल अस्पताल हैदराबाद जी जेका मरीज़नि जे लाइ हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे पीपुल्स पार्टीअ जी त असां वधि खां वधि सहूलियतूं ॾियूं था, बिल्कुलु हूंदो, एतिरी बजट बि आहे पर उहा सॼी जेका बजट जेकॾहिं असीं ॾिसूं त बद इंतिज़ामी ऐं करप्शन जे नज़र थिए थी। आम पेशेंट खे, आम माण्हूअ खे जेको एतिरो बेनिफिट मिले उहो ओतिरो नथो मिले। ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेका मूं पर्सनली विटनेस कई आहे या मुंहिंजो पंहिंजो आहे त असांजो जेको डिस्ट्रिक्ट जो सतह जो या BHU लेवल जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे सिहत जो उहो तमामु घणो नाकार आहे ऐं नतीजे में उनजो सॼो बर्डन वॾनि अस्पतालुनि ते पए थो ऐं उन्हनि में एतिरी कैपेसिटी न आहे जो उहो एतिरे तइदाद में मरीज़नि खे सिहत जे सहूलियतूं फराहम करे सघनि। हैदराबाद में कोहिसार अस्पताल आहे, कासमाबाद तहलका अस्पताल आहे, परेडाबाद अस्पताल आहे, उते जी इहा सूरत हाल आहे जो उते वीज़ाउनि ते डॉक्टर नंढो अमलो वियल आहे। उते मरीज़ खे जेकॾहिं डॉक्टर जेको साहब पाण सां थोरी देरि ॻाल्हि कई त नंढनि अस्पतालुनि ते तरजीह घटि था ॾियनि, वॾी अस्पताल में इन ते वञनि था त उते सिहत जूं सहूलियतूं वधीक मुयसर हूंदियूं। त सुवाल हीअ आहे त उन्हनि नंढनि अस्पतालुनि जूं जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरनि में आहिनि, जेके तहलकनि में आहिनि, उन्हनि जी एतिरी कैपेबिलिटी न आहे। उहे इंतिज़ामी तौर ते उते के एॾा बहिरान आहिनि जो माण्हुनि जो उन्हनि ते अञा ताईं एतमाद न थियो आहे। नतीजे में माण्हू ॿी वाट नथी बचे जो उहे वॾनि अस्पतालुनि में अप्रोच कनि। वॾनि अस्पतालुनि जी इहा सूरत हाल आहे जो उते बे वॾो बहिरान थिए थो। नतीजनि तव्हां ॿुधायो त हैदराबाद जे अस्पताल में जेका 1-2 ज़िलनि जे लाइ आहे उते जेकॾहिं 17 ज़िलनि जा 15,000 जी OPD डेली अप्रोच कंदी त उते जी छा सूरत हाल बीहंदी। तंहिं करे इंफ्रास्ट्रक्चर ते कमु करण जी ज़रूरत आहे। डिस्ट्रिक्ट लेवल जूं जेके अस्पताल आहिनि, डिस्ट्रिक्ट लेवल में 5 खां 10 ICU जा बेड हर अस्पताल खे एलोकेट थियल आहिनि, पर मुंहिंजे इंफॉर्मेशन मूजिबि त कंहिं बि ज़िले में नंढनि अस्पतालुनि में डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में जेकॾहिं हैदराबाद जे आसपास जी ॻाल्हि करियूं, मटियारी आहे, टंडो महमद खान आहे, टंडो अलाइयार आहे, त उन्हनि में किथे बि ICU जो बेड न आहे। उन्हनि में घटि में घटि 5 जेको आहे त असगर साहिबु त हैदराबाद सिविल अस्पताल जी अगरि सूरत हाल इहा हूंदी त असां सम्झी सघूं था त नंढनि शहरनि में, नंढनि जेको ज़िले हेडक्वार्टर जे अस्पतालुनि में कहिड़ी सूरत हाल। वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नज़ीर तव्हां गुफ़्तगू ॿुधी असर खंडवी साहिब जी। सिंध जो ॿियो वॾो शहर आहे हैदराबाद जी सिविल अस्पताल जी मंज़रकशी कई आहे असगर। उन सां गॾोगॾु पसगीरद जी जेके नंढियूं अस्पतालूं आहिनि उते डॉक्टर वीज़ाउनि ते वियल आहिनि। हाणे अॻिते प्रोग्राम खे वधायूं था। साहिल साहिबु तव्हां बि अचिबो, सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे,
उनमें सिहत जी सहूलियतनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे? अस्पतालनि अंदरि मरीज़नि खे दवाऊं मिलनि पियूं, बेड आहिनि न आहिनि, छा सूरत हाल आहे? थोरो ॿुधाइजो। हाँ, सुभाणे सखर सिंध जो वाक़ई 3 नंबर वॾो शहर सखर आहे ऐं सखर सिविल अस्पताल हिते मौजूदु आहे। सखर सिविल अस्पताल में सिर्फ़ु सखर आसपास जा जेके हिते मरीज़ नथा अचनि, पर हिते बलूचिस्तान ऐं उन खां अलावा पंजाब जे इलाइक़े सादिकाबाद ऐं रहीमिया खान ताईं जा जेके आहिनि मरीज़ हिते अचनि था, ऐं बलूचिस्तान जे उस्ता मोहम्मद वारे इलाइक़े जाफराबाद जा माण्हू मरीज़ हिते अचनि था। पर हिते हालत इहा आहे त जेके आम ऐं ग़रीब मरीज़ आहे, जंहिंजे लाइ अस्पताल ठाही वई आहे, जंहिंजे लाइ बजट रखी वई आहे, उहा उन जे लाइ बेफ़ाइदा बणियल आहे। 5 खां 5.5 OPD डेली जी आहे सखर सिविल अस्पताल जी। सखर सिविल अस्पताल जेका सिंध जी 3 नंबर वॾी अस्पताल आहे, पर 3 सालनि खां हिते जेका MRI मशीन आहे, CT स्कैन मशीन आहे ऐं कलर एक्सरे मशीन, उहा 3 सालनि खां ख़राबु आहे। त सिंध जी 3 नंबर वॾी अस्पताल सखर सिविल अस्पताल जेका सरकारी अस्पताल आहे, उते MRI जी सहूलियत न आहे, उते CT स्कैन जी सहूलियत न आहे मरीज़नि लाइ कलर एक्सरे जी सहूलियत न आहे। उहे साॻिया मरीज़ जेके आहिनि प्राइवेट अस्पतालनि मां जेके आहिनि CT स्कैन ऐं MRI कराइण ते मजबूर आहिनि। ॿी ॻाल्हि जेका आहे इंसीनेटर जेका मशीन आहे, जंहिंजे ज़रिए जेको अस्पताल जो फुज़लो आहे, गंद कचिरो आहे, उहो साड़ियो वेंदो आहे, उहा जेका आहे गुज़िरियल 7 सालनि खां ख़राबु आहे। ऐं सखर सिविल अस्पताल मां निकिरंदड़ जेको ज़हरीलो ऐं केमिकल वारो फुज़लो आहे, उहो प्राइवेट अस्पतालनि खां जेके आहिनि सरकारी तौर ते उन रेंट ते उहो साड़ायो वञे थो। त केॾो वॾो अलमियो आहे त पैसा भरे करे सिविल अस्पताल जेका वॾी अस्पताल हुजे, उहा आम ऐं निजी अस्पतालनि खां मदद वठे ऐं उन वटि वञी करे पंहिंजो जेको फुज़लो आहे या जेको पंहिंजो गंद कचिरो आहे उहो साड़ाए, त हीअ वॾी अलमीअ जी ॻाल्हि आहे। उन खां अलावा जेके सखर सिविल अस्पताल ईंदड़ जेके ग़रीब मरीज़ आहिनि, उन्हनि खे MRI जी सहूलियत न हुजे, CT स्कैन जी सहूलियत न हुजे, 5,000 खां 15,000 ताईं जे निजी अस्पतालनि में वञी करे फीस भरे करे आम ऐं ग़रीब मरीज़ जेके आहिनि उहे CT स्कैन ऐं MRI कराइण ते मजबूर हुजनि, त पोइ इहे अस्पताल कहिड़े कम जी, इहा अस्पताल कहिड़े फ़ाइदे जी? ग़रीब लाइ त इहे फ़ाइदे जी न थी अस्पताल। उन खां अलावा ॿुधाईंदो हलां त सखर सिविल अस्पताल में जेके आहिनि मेडिकल ऑफिसर्स ऐं सीनियर मेडिकल ऑफिसर्स 53 आहिनि। 53 सीनियर मेडिकल ऑफिसर्स ऐं मेडिकल ऑफिसर, जंहिंमें जेके 36 अहिड़ा बाअसर डॉक्टर आहिनि जेके वीज़ा ते वियल आहिनि। केॾो वॾो अलमियो आहे त जेकॾहिं 53 मां 36 डॉक्टर उहे वीज़ा ते वियल हुजनि, बाक़ी जेके डॉक्टर आहिनि उहे 2 खां 3 कलाक मुश्किल सां अचनि था। ऐं इहे ई साॻिया डॉक्टर असांखे शाम जे वक़्तनि में ख़ानगी क्लिनिक ते मिलनि था, उते मरीज़नि सां सुठे नमूने पेश अचनि था, पर सरकारी अस्पताल में उहे जेके डॉक्टरनि ते मरीज़नि खे दाबा दड़का ॾींदे पेश अचनि था। ऐं सखर जी सिंध 3 नंबर वॾी अस्पताल, उते बंस वार्ड न आहे। हिते जेकर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं सड़न जो वाक़ियो पेश अचे या का अहिड़ी शइ अचे, त पोइ हितां खां हैदराबाद खां कराची जेको मरीज़नि खे खणी वञिणो पए थो। ऐं ओसी ताईं जेकर मरीज़ पहुचण खां पोइ जेके आहिनि पहुचण खां अॻु ई केतिरा ई मरीज़ आहिनि जेके मौत जो शिकार थी वञनि। हिते हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जेको 5 महीना अॻु जेको वाक़ियो पेश आयो, उहो वाक़ियो जंहिंमें 9 ॼणा ज़ख़्मी थिया ऐं उहे 9 ॼणा सिलेंडर फाटो ऐं उन में ज़ख़्मी थिया। उन्हनि खे सखर सिविल अस्पताल आंदो वियो। उन खां पोइ फर्स्ट एड खां पोइ उनखे हैदराबाद नीं वियो, कराची नीं वियो। 9 ई ॼणा जेके ज़ख़्मी थिया, उन मां हिकिड़ो बि हालायात न थियो को 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ समूरा जेके आहिनि माण्हू पोइ थी विया। त हाणे ही अस्पताल ऐं हिते जेका सिहत जी सहूलियतूं अहिड़ियूं आहिनि। ॿी ॻाल्हि जेका आर्थो जी हिते OT आहे, ऑपरेशन थिएटर, ऐं आर्थो ऑपरेशन थिएटर जा जेके चापोड़ आहिनि उहे किरनि था पिया, आए ॾींहुं डॉक्टर ज़ख़्मी थियनि था। उन खां अलावा जेके पेशेंट आहिनि जिन खे ऑपरेशन लाइ आंदो वञे थो, उहे ज़ख़्मी थियनि था। मेन OT जेका आहे मेन ऑपरेशन थिएटर, उते जेके मशीनरी चोरी थियो वञे, यानी कंहिं बि हवाले सां सखर सिविल अस्पताल जो को वाली वारिस न आहे। ऐं आर्थो जी जेका एॾी वॾी OPD आहे, उते जा चापड़ किरनि था पिया ऐं उतां जे जेका छत आहे उहा कमज़ोर आहे। डॉक्टर गैर महफ़ूज़ आहिनि, जेके पेशेंट आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि। मेन OT मां जेको सामान आहे उहो चोराइजी वञे थो। उते दवाउनि जी खोट आहे ऐं कॾहिं बिजली न आहे त 12 13 जेके ऑपरेशन आहिनि उहे डेली बेसिस ते थियण वारा उहे मुल्ती थी था वञनि। ठीकु आहे साहिल साहब, तव्हां असां सां गॾु लाइन ते ई रहो।
त असांजी कोशिशि हुई त सिहत खाते तरफ़ां बि को सरकारी अमलदार शामिलु थिए। DG साहिबु वाइदो कयो त हू शामिलु थींदा, पर अचानक उन्हनि जो जेको आहे उहो नंबर न पिया खणनि। वरी असांजी कोशिशि इहा आहे त हिकु तरफ़ मरीज़नि सां मामला आहिनि, डॉक्टरनि सां कहिड़ा मामला आहिनि, उन जो बि जेको डॉक्टरनि जो जेको मौक़िफ़ हुयो डॉक्टर रोशन चांडियो साहिबु, असांजी कोशिशि हूंदी, यंग डॉक्टर एसोसिएशन सदर आहिनि, असांजी कोशिशि हूंदी त उहे शामिलु थियनि प्रोग्राम में, उन्हनि जो बि जेको आहे त मौक़िफ़ अची सघे त डॉक्टरनि सां कहिड़ा मसइला। अच्छा पवन साहिबु, तव्हां बि अचिबो हिकु भेरो ॿीहर वरी। मजमूई तौर ते पाण हैदराबाद जो ज़िक्र कयोसीं, हैदराबाद में साॻी सूरत हाल आहे, दवाऊं आणण बि मरीज़नि सां मसइला, बेड न आहिनि, सखर में साॻी सूरत हाल आहे, साहिल साहिबु ॿुधाए पियो। कराची तमामु वॾो शहरु आहे, सिंध जो गादी वारो हंधु आहे, उते कैंसर जी दवाऊं जेको आहे त मरीज़नि खे न आहिनि, सिविल अस्पताल में ॿुधायो वञे थो। छा सूरत हाल आहे, घणे टाइम खां वठी करे मरीज़नि खे दवा न पई मिले कैंसर जी? बिल्कुलु सुभान, तव्हां बिल्कुलु सही था चओ। केतिरे ई अरसे खां कराची सिविल अस्पताल में जेका कैंसर जूं जेके दवाऊं आहिनि उहे अणल बि आहिनि। ऐं इन सिलसिले में असांजी जेको MS आहे सिविल अस्पताल कराची जो डॉक्टर ख़ालिद बुखारी, हुन सां ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो त असां सेक्रेटरी साहिब खे लिखियो आहे ऐं जल्दी जेको कैंसर जो जेको दवाउनि वारो मामिलो आहे उहो हल कयो वेंदो। पर उनखे बि केतिरो ई वक़्तु गुज़री चुको आहे। ऐं सम्झां थो त इहे 3-4 महीना पुराणी ॻाल्हि आहे, पर हिन वक़्तु ताईं कैंसर जे जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे दवाऊं मैसर नथियूं मिलनि। न सिर्फ़ु इहो कराची सिविल अस्पताल में आहे, पर के जना अस्पताल में जेकॾहिं ॻाल्हि कयूं उते बि साॻी सूरत हाल आहे। उते बि कैंसर जा जेके केतिरा ई मरीज़ आहिनि उन्हनि खे दवाऊं नथियूं मिलनि ऐं उन्हनि जी जेका ज़िंदगी जेका आहे उहो ख़तरे में आहे। उहे जेके मरीज़ आहिनि कराची खां बि तालुक़ु रखनि था, सॼी सिंध मां हिते पहुचनि था, पर उन्हनि खे जेके अल्टरनेट दवाऊं या उहे जेके कैंसर जूं जेके दवाऊं आहिनि उहे वरी ॿाहिरियां स्टोरनि ते महांगे जेके रेट में जेके ख़रीद करणी पवंदियूं। इहो आउं सम्झां थो त हिकु भेरो डॉक्टर असांखे ॿुधायो थो 1 लख रुपए जो कोर्स शायदि थिए थो, उहो ॾियणो थो पवे कैंसर जे पेशेंट खे। इहा सूरत हाल आहे। केतिरी अरसे खां दवाऊं मैसर न आहिनि, बार बार रिमाइंडर ॾियण बावजूद बि। कराची जे जना अस्पताल हुजे, सिविल अस्पताल हुजे, उते इहे शिकायतूं आम आहिनि त माण्हुनि खे पर्ची लिखी ॾिनी वञे थी, ॿाहिरि मेडिकल स्टोरनि ते माण्हू दवाऊं वठण ते मजबूर आहिनि। पोइ हेॾो वॾो बजट आहे ऐं माण्हू दवाऊं वठण वञी प्राइवेट मेडिकल स्टोर तां, पोइ इहा कहिड़ी सहूलियत आहे? ॾिसो तव्हांखे आउं मिसाल थो ॾियां हिकिड़ो, सिविल अस्पताल में जॾहिं असां दवाउनि जो जाइज़ो वरितो त मरीज़नि खे दवाऊं नथियूं मिलनि, त उनजो बुनियादी सबबु छा आहे? त तॾहिं असांखे पंहिंजनि ज़रियनि ॿुधायो त जेके इंतिज़ामिया आहे उहा पंहिंजी मिली भगत सां, जेका सिविल अस्पताल जी इंतिज़ामिया आहे उन ते लिखियलु हूंदो आहे, जेके दवाऊं आहिनि लिखियलु हुजणु खपे त इन जेके आहिनि इहे दवाऊं जेके आहिनि सेल न कयूं आहिनि, उन ते हिकिड़ो स्टैम्प लॻियलु हूंदो आहे, नॉट फॉर सेल जो एग्ज़ैक्टली। पर उहो लिखियलु न आहे हूंदो। असांखे उन सोर्स उन डॉक्टर अस्पताल जा जेके मुख़्तलिफ़ जेके वार्ड आहिनि उहे विज़िट कराया, उनजो असां दौरो कयोसीं। उन्हनि ते कंहिं बि अहिड़ी जेके मेडिसन हुजे या उन जेका टेबलेट हुजे, कैप्सूल हुजे या का दवा हुजे, उन ते लिखियलु न हो नॉट फॉर सेल। उनजो बेसिक रीज़न इहे आहे त इहे दवाऊं जेके आहिनि नॉट फॉर सेल में जेको आहे 1% या 2% असीं ख़रीद कयूं, बाक़ी जेके असां दवाऊं ख़रीद था कयूं उहे असां प्राइवेट स्टोरनि ते सेल कयूं ऐं उहे ई साॻियूं ई असां दवाऊं जेके आहिनि मरीज़नि खे लिखी ॾींदा आहियूं ऐं उहे ई मरीज़ जेके आहिनि ॿाहिरां जेके स्टोर आहिनि अस्पताल जे बिल्कुलु ॿाहिरां, सिविल अस्पताल जे ॿाहिरां स्टोर आहिनि, जना जे वेंदो तव्हां, जना जे अस्पताल जे ॿाहिरां तव्हांखे स्टोर मिलंदा। उहे मरीज़ वीचारा ग़रीब जिन वटि तव्हां सम्झो था त माना खीसे में पैसा न हूंदा आहिनि, खाइण लाइ पैसा न हूंदा आहिनि, उहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। उहा इन जी हालत आहे त उहे दवाऊं सेल थियूं अथनि ऐं उहे ख़रीद था कनि। इन सां गॾो गॾु आउं तव्हांखे ॿुधायां त मुख़्तलिफ़ जेके कंपनीज़ जा जेके एजेंट आहिनि उहे तव्हांखे अस्पताल सरकारी अस्पताल में नज़र ईंदा। हैरान जी ॻाल्हि इहा आहे त उहे मरीज़ जेके माण्हू आहिनि उहे नज़र था अचनि ऐं उहे डॉक्टरनि खां पंहिंजो जेके अस्पताल में आहिनि सरकारी डॉक्टर उन्हनि खां वञी चवंदा त बाबा इहो असांजूं फलाणी दवाऊं आहिनि कंपनी जूं, इहे तव्हां लिखो। त उहे इहा हालत आहे, माना उहे वञनि था जेके कंपनीज़ जा आहिनि मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि जा माण्हू वञनि था, उन्हनि जो अमलो वञे थो, तव्हां रेगुलर वेंदो तव्हांखे नज़र ईंदा, उहे पंहिंजी किट में नज़र ईंदा, उहे डॉक्टरनि वटि वेंदा ऐं चवंदा भई इहा फलाणी मेडिसिन आहे। जेके मुख़्तलिफ़ टेस्ट कंदड़ मशीन जे इक्विपमेंट्स आहिनि उहे हेॾी वॾी वॾी अस्पतालूं आहिनि, आगा खान सॉरी जेको आहे जिना अस्पताल हुजे, सिविल अस्पताल हुजे, इन्हनि जी उहे मशीनूं ख़राबु आहिनि, इन हवाले सां थोरो ॿुधायो। बिल्कुलु आहे। ॾींहुं गुज़िरियल हफ़्ते जेका ॿारनि वारी अस्पताल आहे NICH जेका कराची में सभ खां वॾी अस्पताल आहे, जिते सॼी सिंध जा ॿार अचनि था ऐं ॾाढी क्रिटिकल कंडीशन में पहुचनि था, उते जेका MRI मशीन आहे उहा गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां अञा ताईं ख़राबु आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे उन जा जेके मरीज़नि जा जेके ॿार आहिनि, उन्हनि जा जेके वालदीन आहिनि, उहे ॿाहिरां प्राइवेट क्लिनिक मां वञी टेस्टूं था कराइनि जेके तमामु घणियूं कॉस्टली पवंदियूं। न सिर्फ़ु NICH जी इहा हालत आहे, जना जी आहे इहा हालत हुजे थी, सिविल अस्पताल जी इहा हुजे थी, इन खां अलावा ट्रामा सेंटर जी ॻाल्हि कई वञे या ॿियनि अस्पताल लियारी अस्पताल, समूरनि अस्पताल में जेके मशीनूं आहिनि
उहे तमामु पुराणियूं आहिनि। उन्हनि जी इहा हालत आहे त आए ॾींहुं उहे ख़राबु हूंदियूं आहिनि ऐं मरीज़नि खे नेट अल्टरनेटली उन्हनि खे ॿाहिरि जेको आहे वञी प्राइवेट जेका सिटी स्कैन जेका आहे उहा सिविल अस्पताल में फ्री में मुफ़्त में थिए थी, जना में मुफ़्त में थिए थी, पर कॾहिं बहानो जणाईंदा त मशीन ख़राबु आहिनि, कॾहिं उनजी जेका हिकिड़ी दवा मिलंदी आहे सिटी स्कैन लाइ उहा चवंदा आहिनि असां वटि अवेलेबल कोन्हे। पोइ उहो मरीज़ वरी एतिरो ई रेट पवे थो 4-5 हज़ार रुपया, पोइ नेट मजबूरी हू ॿार उन्हनि खे MRI कराइणी पवे थी। मशीनूं अक्सर करे सिटी स्कैन MRI ॿियूं जेके एक्सरे मशीनूं उहे हर हफ़्ते असांखे इहा न्यूज़ मिलंदी आहे त फलाणी अस्पताल में इहा मशीन ख़राबु आहे, फलाणी अस्पताल में इहा मशीन ख़राबु आहे। ॻाल्हायूं था असां साहिल हिकु भेरो बीहल आहे। साहिल साहिबु, सक्कर जी तव्हां मंदरकशी कई, सक्कर जे सिविल अस्पताल जी सूरत हाल ॿुधाई, भरपासे जेके नंढा वॾा शहर आहिनि सक्कर जा उन्हनि अस्पताल में छा सूरत हाल आहे? सालेपट तालुका हेडक्वार्टर आहे सक्कर जो, तालुको आहे सालेपट, ऐं सालेपट रेगिस्तानी इलाइक़ो आहे ऐं उनखां अलावा शहरी इलाइक़ो आहे, बाराड़ी जा इलाइक़ा आहिनि हुते। पर सालेपट तालुके हेडक्वार्टर हुजण बावजूदि हुते जेका आहे सा RSC जेका आहे सा उहा न आहे, न ई उते जेका आहे सा तालुका हेडक्वार्टर अस्पताल आहे, उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु BSU आहे, यानी हिकिड़ी नंढी BSU आहे। ऐं बाक़ी जेका आहे उते तालुका हेडक्वार्टर में जेका आहे तालुका अस्पताल न आहे, इवन जेका आहे RHC न आहे, रूरल हेल्थ सेंटर उते क़ाइमु न आहे कयो वियो। त इहा हालत आहे असांजी बाराड़ी जे अस्पतालनि जी। बागड़जी टाउन में वञी ॾिसंदासीं त उते अस्पताल आहे, पर उते अस्पताल में डॉक्टर न आहिनि, दवाऊं न आहिनि। अहिड़ी तरह जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं रोड़ी तालुका अस्पताल जी ऐं उनखां अलावा पनवाकिल तालुका अस्पताल जी, त उते दवाउनि जी खोट आहे ऐं उते डॉक्टर जेके आहिनि वीज़ा ते वियल आहिनि। बागड़जी अस्पताल आहे ऐं उनखां अलावा बचल शामियानी जेका अस्पताल आहे RHC आहे, उते जेके डॉक्टर आहिनि पर अमलो उहो गाइबु आहे। उते जेके मरीज़ बाराड़ी जा अचनि था, कचे जा अचनि था, उन्हनि मरीज़नि खे उते सहूलियतूं नथियूं मिलनि। बाराड़ी ही सक्खर सिविल अस्पताल जी जेका मेन अस्पताल जी मूं ॻाल्हि कई त उनजी जेकॾहिं हालत ख़राबु आहे त बाराड़ी जे अस्पतालनि जी ऐं तालुका हेडक्वार्टर जेके अस्पताल उन्हनि जी त हालत इंतिहाई ख़राबु आहे। सक्खर सिविल अस्पताल जंहिंजो प्रिंसिपल जेको चेयरमैन आहे उनजी वार्ड जी ॻाल्हि कंदासीं, मेडिकल वार्ड आहे उनजो, त मेडिकल वार्ड में बेड ते चादरूं न आहिनि ऐं उनखां अलावा जेके बेड आहिनि उहे हिकु बेड ते 2-2 3-3 मरीज़ आहिनि, भॻल टुटल बेड आहिनि। ऐं अस्पताल में जेके मरीज़नि सां गॾु तीमारदार अचनि था त उहे जेके ठीकु ऐं चाक चङा भला अचनि था, जॾहिं अस्पताल में अचनि था एॾी बदबू एॾी गंदगी जो उहे बि बीमार थियो वञनि। त ही हालत सक्खर प्रिंसिपल जो आहे जेको वार्ड अस्पताल जे चेयरमैन जो आहे। बाक़ी जेके वार्ड आहिनि उन्हनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे, जंहिंजा आर्थो जी किरनि था पिया। हाणे जेके डॉक्टर उहे 53 डॉक्टर अगरि ॻाल्हि कयूं सरकारी अस्पतालनि जी हालत इहा आहे, जेके अताई जीअं साईं अगाणे डॉक्टर एहसन साहब चए पियो त हिकु माफ़िया आहे, क्रिमिनल आहिनि, जेके अताई डॉक्टर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थींदे नज़र अचे पई, उन्हनि जी छा सूरत हाल? इहो फ़ैसिलो जेको आहे सिंध हाई कोर्ट सक्खर बेंच ॾिनो अताई डॉक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई जो, जॾहिं जेका आहे रतो देरो में एड्स जा केस वधिया ऐं उहे एड्स जा केस जेके आहिनि से उहे अताई डॉक्टरनि जे ई करे वधिया। उनखां जेके डॉक्टर आहिनि अताई डॉक्टरनि जूं जेके क्लिनिकूं आहिनि उहे बंदि कयूं वञनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए चंद ॾींहंनि जे लाइ चंद घड़ियुनि लाइ एक्शन थियो, उनखां पोइ सक्खर जे 3 नंबर वॾे शहर में मौजूदु आहिनि, उनखां अलावा बाराड़ी जे इलाइक़नि में मौजूदु आहिनि। हाणे बि सक्खर जी जेकर मां ॻाल्हि कंदुसि, सक्खर ज़िले जी ॻाल्हि कंदुसि, 100 खां मथे जेके आहिनि से अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं आहिनि उहे दादा दिलेरी सां हलाइनि था। ऐं जेके लाॻापियल इदारा आहिनि, जेके उनजे ख़िलाफ़ एक्शन खणण वारा जेके इदारा आहिनि, हेल्थ केयर कमीशन वारा, उहे उन्हनि खां जजी रिश्वत वठी करे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उनखां अलावा जेके आहिनि से पंहिंजो जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि, हेल्थ DSO जेको आहे उहो को बि दौरो नथो करे। चवण जो मक़सदु इहो आहे त सक्खर जेको मेन शहर आहे उते इहा हालत आहे। ऐं जेके डॉक्टर आहिनि जिन जी पघार सक्खर सिविल अस्पताल जे डॉक्टर जी पघार 80 करोड़ रुपयनि खां मथे जी पघारूं अचनि थी पयूं, जंहिंमें बि जेके 36 डॉक्टर उहे घर वेठे पघारूं पाइनि था ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कोई कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। सिर्फ़ु सक्खर शहर जी मां ॻाल्हि कयां त उनजे पसगिरदारी जा जेके इलाइक़ा आहिनि
कुरेशी ॻोठ जी असीं ॻाल्हि कयूं त उते इस्पताल आहे पर इस्पताल में डॉक्टर न आहिनि। ड्रेहा जी ॻाल्हि कंदासीं त उते ड्रेहा में इस्पताल आहिनि पर इस्पताल में तव्हां वेंदव त तव्हांखे उते डॉक्टर नज़र न ईंदा, मरीज़ वेचारा अचनि था, वरी साॻियो वरी उहे सखर सिविल इस्पताल अची पहुचंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त मशीनरी ख़राबु लॻी पई आहे इस्पताल में, दवाउनि जी खोट आहे, जेके हेपाटाइटिस जा मरीज़ आहिनि उन्हनि खे वैक्सीन नथी मिले, जेके कुते जा खाधल पेशेंट अचनि था पिया उन्हनि जे लाइ वैक्सीन न आहे, नांग जे खाधल मरीज़नि लाइ वैक्सीन न आहे, उहे जेके प्राइवेट क्लिनिक ते वञनि था, प्राइवेट अस्पतालनि में वञनि था या मेडिकलनि था वञी करे उहे पाण पंहिंजे पैसनि सां ख़रीद करण ते मजबूर आहिनि। त पोइ इस्पतालूं कहिड़े कम जूं, जंहिंजी इस्पताल जी बजट जेके आहिनि से करोड़ रुपया हुजे, अरब रुपयनि खां मथे जंहिंजी बजट हुजे, उते इस्पताल में जेकर मरीज़नि खे हिकु गोरी बि न मिले बिल्कुलु तमामु वॾी बजट्स आहिनि इस्पतालनि जूं। ऐं हालत इहा आहे त वॾे शहरनि में दवाऊं अण लभनि त नंढनि शहरनि अंदरि डॉक्टर वीज़ाउनि ते वेलनि, दवाऊं त उते आसरो ई माण्हुनि खे कोन्हे। पवन तव्हां ॾे अचिबो, कराची में ही जेके मसइला पाण ॿुधायूं था, ठीकु आहे, दवाऊं नथियूं मिलनि माण्हुनि खे, माण्हू अक्सर इस्पताल जना हुजे, वॾी इस्पताल आहे कराची सिंध जी, तव्हां हुते वेंदो त उते मरीज़ अक्सर तव्हांखे ज़मीन ते मिलंदा, छा बेड्स जी खोट आहे, मामिलो छा आहे आख़िर? बिल्कुलु डॉक्टर जे अमले खां वठी बेड माना हर तव्हांखे हुते इंतिज़ामी जेके आहिनि फुक़दान तव्हांखे नज़र ईंदो इस्पतालनि में। असां त रेगुलर इस्पताल में वेंदा आहियूं, जेकॾहिं ॻाल्हि कई वञे सरकारी सिविल इस्पताल जी ॻाल्हि कयूं, जना इस्पताल जी ॻाल्हि कयूं, NICVD जी ॻाल्हि कयूं, लियारी इस्पताल आहे, इन्हनि में असांजो तक़रीबन चकर लॻंदो आहे। उते ॾिसूं त बेड न आहिनि मिलंदा डॉक्टरनि खे। जॾहिं असां चवंदा आहियूं को मरीज़ असांखे, जीअं असगर पंहिंजी ॻाल्हि में चयो त असांखे माण्हू अप्रोच कंदा आहिनि सॼी सिंध मां, बिल्कुलु अचनि था मरीज़ अप्रोच कनि था त असां चवंदा त डॉक्टर ॿुधाईंदा त असां वटि बेड न आहिनि। जना में तव्हांखे ॿुधाईंदा ICU जेके आहिनि ICU बेड उन्हनि जी तमामु घणी खोट आहे, डॉक्टर न आहिनि उते, उन सां गॾु जेको सपोर्टिंग स्टाफ जेके थींदा आहिनि मेल नर्स, उन्हनि जी तमामु घणी खोट आहे। ॿियूं जेके दवाऊं आहिनि उन्हनि जी बि तमामु घणी खोट आहे उते। जना अस्पताल में ऐं तव्हांखे ॿुधायां जॾहिं हिकिड़े मरीज़ खे जेको हिकिड़ो डोज़ लॻणो हूंदो आहे उहो 3 मरीज़नि खे डोज़ लॻंदो आहे। इहा सूरत हाल तव्हां ॾिसो त केॾी वॾी हिकिड़ी आहे, हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿियनि इस्पतालनि जी ॻाल्हि कंदासीं त उते बि इहा साॻी सूरत हाल आहे, जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे गैर मयारी खाधो मिले थो, जॾहिं त सरकारी बजट में उन्हनि खे तमामु सुठियूं जेके खुराक आहे उहा मरीज़नि खे मिलणु खपे, पर मरीज़ जेके आहिनि उहे गैर मयारी खाधो खाईंदा। उन सां गॾु तव्हां सहूलियतनि जी ॻाल्हि कई त मरीज़ पट ते तव्हांखे नज़र हूंदा, औरतूं आहिनि, ॿारड़ा आहिनि, उहे हेठि पट ते वेठा आहिनि, न को छपर आहे, न ई का अहिड़ी सफ़ाई सुथराई ॾिसूं था त तमामु घणी नाकारा सूरत हालत आहे। गंद पियो हूंदो आहे, किचिरो पियो हूंदो आहे, तव्हांखे सफ़ाई जो अमलो नज़र न ईंदो, उन लाइ को पीअण जो पाणी जो बंदोबस्तु न आहे। इहा मजमूई जे तौर ते जेके इस्पतालूं आहिनि कराची जूं, इहा सूरत हाल आहे। पैसनि जो पाणी वठनि था, शयूं पैसनि जूं वठनि था। ठीकु आहे पवन, तव्हांजी वॾी महिरबानी। साहिब जोगी साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु जी नाज़रीन तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। कराची खां वेंदे कश्मीर ताईं सिंध जे इस्पतालनि जी हालत साॻी आहे, किथे दवाऊं अण लभनि, किथे मशीनूं ख़राबु आहिनि, त किथे वरी डॉक्टर वीज़ाउनि ते वियल आहिनि। तंहिं करे सरकार पंहिंजी दवाऊं भले करे, लेकिन जेके माण्हुनि खे जेके असल मसइलो आहे ज़िंदगी जो सिहत जो जेके सहूलियतूं आहिनि उहे सरकार खे ॾियणु घुरिजनि ऐं इन मसइलनि तरफ़ सरकार खे ध्यानु ॾियणु घुरिजे। अॼु प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थी, तेसीं ताईं अला भाई।